नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे मटियारी का ख़बर ॾिनाल। मटियारी ज़िले में अमन व अमान की सूरतयाल ॾींहों ॾींहुं ख़तरनाक थींदी वञे पई। मटियारी पुलिस ॾारनि खे खुली छूट ॾेई छॾी। मटियारी जे मीर हुसैन मोहल्ले में एमएस मटियारी डॉक्टर तौफ़ीक मेमन जी घर मां चोरी सोना ज़ेवर लखें रुपया रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी बाआसानी सां फ़रार थी विया। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची सघी। डॉक्टर तौफ़ीक मेमन जो चवणु हो त लाइट बंदि हुजण सबबि चोरी थी आहे। असीं घर में मौजूदु न हुआसीं। आऊं मुंहिंजी घरवारी ॿाहिरि वियल हुआसीं ऐं वापसी घर पहुतासीं त घर जो तालो बगल हो। वारसनि जो चवणु आहे त असां जे चोरी थियल सामान वापसी कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। जीअं राति 12 बजे वापसी थी त असां ॾिठो असां पंहिंजे नए घर में आयासीं राति जो त असांजे घर जो गेट खुलियो पियो अंदरां जेके मथे आयासीं त उहे गेट खुलिया पिया हुआ, कबट खुलिया पिया हुआ, बैगूं खुली पियूं, पर्सूं खुली पियूं। उन्हनि में असांजे कबटनि में कैश पई मुंहिंजी घरवारी जी, उनजो सोन पियो हो, उहो चोरी थी वियो, पैसा चोरी थी विया। छो चोरी थिया? जो लोड शेडिंग हुई। लोड शेडिंग जो मक़सदु इहो कोन्हे लोड शेडिंग थिए माण्हुनि जे घर में चोरियूं थी वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।